मुस्तफा करीम जे लाइ केर महाज़ल्ला चवे त फिलानी ख़बर कान हुई, फिलानी ख़बर कान हुई, इहो ऐब आहे। रसूलुल्लाह जे सहाबी जी शाहिदी आहे। हज़रत हसन बिन साबित रज़ियल्लाहु तआला अन्हु चओ सुभान अल्लाह। अर्ज़ तो करे व अहसनु मिन कलम तरक़त ऐनी व अजमलु मिन कलम तलिदिन निसाउ। अर्ज़ तो करे त अल्लाह जा हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अव्हां खां वधीक हसीन मुझे अखियुनि करे को ॾिठो कोन्हे को। कीअं अखियूं ॾिसण जेकॾहिं को दुनिया में हुजे त नज़र अचे। वरी तो फरमाए व अजमलु मिन कलम तलिदिन निसाउ। ऐ हबीब करीम अव्हां खां वधीक जमील अॼु ताईं कंहिं माउ को पुटु ॼणियो ई कोन्हे को। अहिड़ो रब करीम अव्हां खे हसीन बनायो। खुलिक़त मुबर्रअन मिन कुल्लि ऐबिन कअन्नका क़द खुलिक़त कमा तशाउ। ऐ हबीब करीम रब करीम अव्हां खे हर ऐब खां पाक बनायो आहे। छा बनायो? हर ऐब खां पाक बनायो। का बि ॻाल्हि नुक्स जी जिते माअज़ल्ला रसूलुल्लाह जे तरफ़ मंसूब कजे, इहा कतई ॻाल्हि ठहे कान थी। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे रब करीम उस्ताद बनाए मोकिलियो। ॿुधायो, जेकॾहिं दुनिया जो को बि उस्ताद चइजे त सही फिलाणे इल्म में एतिरो त माहिर आहे जो ॻाल्हि छॾे ॾे, समझो था। उस्ताद अहिड़ो कामिल हुजे मगर कौनो मकां के इल्म से वाकिफ खुदावंदा ताला के पढ़ाए ऐसे होते हैं। जो लक़ब उम्मी आहे, जंहिंजी माना आहे जेको दुनिया में कंहिं वटि पढ़ियो न हुजे। रब करीम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो अल्लज़ीन यत्तबिऊन अर्रसूल अन्नबिय्यल उम्मी। ही उम्मी रसूल जी ताबेदारी कनि था। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो लक़ब उम्मी आहे, जेको पढ़ियो त किथे कोन्हे को दुनिया में। पर अहिड़ो त महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इल्म जो कमाल रखनि था, जॾहिं खां वठी करे दुनिया ठही आहे ऐं जॾहिं खां वठी करे आख़िरी जन्नती जन्नत में वेंदड़ हुजे, आख़िरी जहन्नम मां जेको ॿाहिरि निकिरी करे जन्नत ॾे अचे, मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभु कुझु दुनिया खे ॿुधाए छॾियो आहे। केॾो इल्म! हबीब जा आशिक़ो अणॾिठियूं ख़बरूं मुस्तफ़ा करीम जॾहिं खां दुनिया ते तशरीफ़ वठी आया, अॻु में जेको थी गुज़रियो क़यामत ताईं ऐं इला अबदिल आबाद जेको थींदो, मुस्तफ़ा करीम सभु कुझु ॿुधाए छॾियो। केतिरियूं हदीसूं ते शाहिद आहिनि, पर टाइम इंतिहाई मुख़्तसर आहे। सुभान अल्लाह, ज़ोर सां चओ। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मती हो। हिकिड़ो बकरार हुयो, झंग में बकरियुनि सां माल सां बीठो आहे। उते बघड़ अची करे उन्हनि ते हमलो कयो। तवजो आहे, बघड़ अची करे बकरीअ ते हमलो कयो। बकरार उन्हीअ खे लठियूं हणी करे पहुची जो वियो त हुनखे छॾाए वरितई। थोरी देरि गुज़री बघड़ जो पोइते थियो, पोइते वेही करे पुछ ते हीअं टेक ॾेई वेही बकरार सां ॻाल्हाइण लॻो।
चई त अल्लाह ताला मुझे रिज़्क मोकिलियो, मूं उन में हथ विधो तो मूंखां मुंहिंजो रिज़्क खसे छॾियो। अजीब माण्हू आई, बकरी हीअ मुंहिंजे रिज़्क में आई, मूं उन ते हमलो कयो, हथ अची वई, पर तू मुझे रिज़्क जे विच में अची वे। कहिड़ो तरीक़ो आयो? अल्लाह मुझे लाइ रिज़्क मोकिलियो। बकरा रखे नंढे आंगुरियूं अची वयूं त जानवर तो ॻाल्हाए, समझो था? बगड़ ॻाल्हाए पियो, अजीब ॻाल्हि आहे। इएं जो ताजुब में चवे पियो उनखे त जानवर इंसान वारी ज़बान में ॻाल्हाए, अजीब ॻाल्हि आहे। बगड़ चयो त इहा अजीब ॻाल्हि कान्हे का, अच त अजीब ॻाल्हि तोखे आऊं ॿुधाए। सुभान अल्लाह, ज़ोर सां चयो। बगड़ उनखे तो चवे मुझे ॻाल्हाइण ते तोखे अजब थो लॻे, इहा एतिरी अजब जहिड़ी ॻाल्हि कान्हे का, इन खां वधीक तोखे अजीब ॻाल्हि आऊं ॿुधायां। उहा हीअ आहे त फिलाणियूं ॿ जबल जूं टकरियूं आहिनि, उन्हनि जे विच में हिकिड़ो अल्लाह जो नबी वेठो आहे, जेको आसमाननि जूं ग़ैब जूं ख़बरूं थो ॿुधाए। चओ सुभान अल्लाह। वञी करे उन खां भलाई हासिल करे आए। रब करीम जी ज़ात व बरकात उन रसूल खे मोकिलियो आहे, जेको ग़ैब जूं ख़बरूं ॿुधाए थो, जेके अणॾिठियूं अॻे थी गुज़रियूं आहिनि, उहे ख़बरूं वो रसूल ॿुधाए रहियो आहे। हिते छो वेठो आई? वञी करे भलाई हासिल करे आ। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में ॿुधायाई। वो चवे थो त मां कीअं वञा, बकरियूं केॾा कयां? चई जेकॾहिं रसूलुल्लाह सां मुलाक़ात करण वञी थो त तुंहिंजे बकरियुनि जो तेसि ताईं मुहाफ़िज़ मां वेठो आहियां। आहे अजब जी ॻाल्हि। झंग जे जानवरनि मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन जी तबलीग कई। अहिड़ी भलाई खणी आयो आहे रसूलुल्लाह, वञी करे भलायूं हासिल कयो। महबूब करीम हिकिड़ो भेरो सैर सां हलनि पिया, अॻियां को शख्स अची वियो। उन्हीअ का महबूब करीम फरमायो त अईन तक़सुद, केॾा इरादो अथई, केॾा पियो वञी? चई त अक़सुद इला अहली, घर पियो वञा। मुस्तफ़ा करीम फरमायो त हल लक मिन खैर, का भलाई खपई? सुभान अल्लाह, जो ज़ोर सां भलाई का घुर्जई? चवण लॻो त कहिड़ी भलाई आहे? मुस्तफ़ा करीम फरमायो रुगो दुनिया जी न, पर ॿिन्ही जहाननि जी भलाई आहे। ईअं जेकॾहिं दुनिया जी का कंहिंखे मिले, भलाई का मिले, कंहिंखे समझो त 5 ॾींहनि महीने जो को राशन भी मिली वञे त घणा उन जा दुख लही वेंदा। रुगो दुनिया जी भलाई हुजे त ॻाल्हि ॿी आहे। महबूब करीम फरमायो त ॿिन्ही जहाननि जे लाइ भलाई आहे। हिते दुनिया में त इज्जतूं रब करीम अता कंदो, पर कब्र में हशर में भी रब करीम मेहरबानियूं फरमाईंदो। चओ सुभान अल्लाह। वो चवे थो त कहिड़ी ॻाल्हि आहे? हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इशहद अल्लाह इलाहा इल्लल्लाह व अन्नी रसूलुल्लाह, शाहिदी दे त अल्लाह खां सवाइ केर बि इबादत जो लाइक़ न आहे, ऐं हीअ शाहिदी दे त मां मोहम्मद करीम अल्लाह जो सचो रसूल आहियां। उन्हें पुछा कई इहा ॻाल्हि रुगो मां चवां दुनिया में ॿियो बि केरु इहा ॻाल्हि शाहिदी ॾे थो? कहिड़ी ख़बर मूंखे त वाकई इहा ॻाल्हि सही आहे? ॿियो केरु भलाई जी ॻाल्हि करे त मां जीअं इन ते अमल कयां। मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम देर कई कान का, अहिड़ी ॻाल्हि हिकिड़ी जाइ ते न
पर अले केतराई वाक़ियात आहिनि मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिंदगी मुबारक में केतरनि सफ़रनि में अहिड़ी ॻाल्हि आई आहे जो हबीब करीम जे रिसालत जी शाहिदी वणनि पत्थरनि बि ॾिनी आहे। चओ सुभान अल्लाह। हबीब करीम फरमायो इज़हब इला तिल्का शजर, उन वण ॾे वञ, उनखे चओ त रसूलुल्लाह युक़रिउका सलाम व यदऊक, उनखे चओ त रसूलुल्लाह तोखे सलाम बि ॾे थो, तोखे सॾे बि पियो। सुभान अल्लाह ज़ोर सां चओ। जॾहिं वो वियो उन वण खे वञी करे मुस्तफ़ा करीम जा सलाम ॾिनई, हेॾां होॾां धूणूं ॾेई करे वण पंहिंजूं पाड़ूं छॾायूं। इमाम बुसीरी रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमायो जाअत लिदावतिहिल अशजार साजिदतन, जोर से जो सुभान अल्लाह। जाअत लिदावतिहिल अशजार साजिदतन तमशी इलैहि अला साकिम बिला कदमी। सुभान अल्लाह। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आशिक जै मुस्तफ़ा करीम के आधी रात सॾ कया ऐं मदीने वारे मीर करम नवाज़ी कई। अॼु बि भले 100 साल गुज़री विया आहिनि, पर खुदा जो कसम आहे त आशिकनि खां अॼु बि मदीने वारो परे नाहे। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। जेको पुकार करे आला हज़रत जी कसम खणी करे ॻाल्हि कई न, ए महबूब अल्लाह जो कसम आ त तूं अॼु बि ज़िंदा आहीं। चो सुभान अल्लाह। तू जिंदा है वल्लाह, तू जिंदा है वल्लाह, तू जिंदा है वल्लाह, तू जिंदा है वल्लाह, मेरे चश्मे आलम से छुप जाने वाले, चमक तुझसे पाते हैं सब पाने वाले। कोई आप हाथ मथे करे जो सुभान अल्लाह। चमक तुझसे पाते हैं सब पाने वाले, मेरा दिल भी चमका दे चमकाने वाले। सुहारी सिंध जे सदा हयात शायर उन्हें वरी कीअं पुकार कई।